सिंधु दरिया में चाड़ अचण बाद आपाशी अमलदारन दादू कैनाल जा दरवाजा खोले छॾिया। दादू कैनाल के नऊं देरो जे पीर जान मोहम्मद ऐं ॻोठ टगड़ वटां ॿिन हंधनि तां रोइण पइजी वई। दादू कैनाल मां पाणी ओवरटॉप थियण करे पाणी हेठि अचण जो ख़दशो वधी रहियो आहे। इतला बावजूद आपाशी अमलदारन रोडियूं बंदि करण लाइ बचाव बंद ते न पहुता। शाक में गुड्डू रोड क्रॉस कंदड़ नौजवान खां फुर कंदड़ हथियार बंदन फायरिंग करे नौजवान के कत्ल करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। लोक शरीफ में प्राइमरी स्कूल की बिल्डिंग बरसातुनि बाद वेही रही। उस्ताद शागिर्दनि के खुले आसमान हेठि तालीम ॾियण लॻा। शागिर्दनि ऐं वालिदैन पारां तालीम खाते ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मेरठ शहर में नामालूम कोरू कुंभर मेडिकल स्टोर तां दुकानदार आसिफ कुंभर ऐं संदन मुलाज़िमनि के यरगमाल कंदे फुर करे फरार थी विया। नसीराबाद विच शहर में गुजरंदड़ माल बरदार ट्रक हाई वोल्टेज तार में विचड़ी वही। करंट लगन सबब ट्रक क्लीनर रमज़ान चौहान सख्त ज़ख्मी थी पियो। ज़ख्मी के तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतकिल कयो वियो। न्यू सईदाबाद बाईपास ते तेज़ रफ्तार ट्रैक्टर के टक्कर में काज़ी अहमद वासी मोटरसाइकिल सवार अली हसन कैरी फौत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ट्रैक्टर ड्राइवर समेत ट्रैक्टर के तहवील में वठी छॾियो।